मुंहिंजो स्टेट बैंक में नौकरी करणु, किस्त नाहीं। मुंहिंजे स्टेट बैंक जॉइन करण खां अॻु साल अॻु 28 मई 1998 ते पाकिस्तान न्यूक्लियर धमाको कयो, जंहिंखां पोइ बैंकुनि मां माण्हू पंहिंजनि अकाउंटनि मां फॉरेन करेंसी कढाइण लॻा, जिन में ख़ासि तौर ते उहे पाकिस्तानी बि शामिल हुया जेकी ॿाहिरियनि मुल्कनि में कमु कंदा हुया। उन करे हुकूमत अहिड़नि अकाउंटनि खे फ्रीज़ करे छॾियो, जेकी काफ़ी वक़्तु बंदि रहिया। उन खां पोइ घणे वक़्त खां पोइ हुननि खे इजाज़त ॾिनी वई त उन्हनि अकाउंटनि जे ज़रिए उहे स्टॉक एक्सचेंज में कारोबार करे सघनि था, जंहिंमें नॉन रेज़िडेंट खे बि इजाज़त ॾिनी वई त उहे बि अहिड़ो अकाउंट खोलाए स्टॉक एक्सचेंज में सीड़प करे सघनि था। अहिड़ी रीति उन्हनि अकाउंटनि खे फॉरेन पोर्टफोलियो इन्वेस्टमेंट अकाउंट जो नालो ॾिनो वियो। इन्हनि अकाउंटनि जी रोज़ानी ऐं हफ़्तेवार रिपोर्ट गवर्नर ताईं वेंदी हुई। उन कम जी नज़रदारी मुंहिंजे हथ हेठि। कंहिं बि मुल्क में ॿिनि क़िस्मनि जी ॿाहिरीं सीड़पकारी यानी फॉरेन इन्वेस्टमेंट थींदी आहे। हिक खे डायरेक्ट फॉरेन इन्वेस्टमेंट ऐं ॿिए खे पोर्टफोलियो इन्वेस्टमेंट चयो वेंदो आहे। कंहिं कंपनीअ जी इक्विटी में ॿाहिरें माण्हूअ या कंपनी जी इन्वेस्टमेंट 10% खां मथे हूंदी आहे त उनखे डायरेक्ट फॉरेन इन्वेस्टमेंट ऐं उन खां घटि सैकड़े वारी इन्वेस्टमेंट खे पोर्टफोलियो इन्वेस्टमेंट सॾियो वेंदो आहे। ॿिया बि के लवाज़मात आहिनि, पर असां हिते रुॻो इन शर्त खे ज़हन में रखूं। इन सॼी ट्रैक करण जो मक़सदु इहो आहे त IMF वरी इन पोर्टफोलियो इन्वेस्टमेंट जो सर्वे शुरू कयो। कंसॉलिडेट पोर्टफोलियो इन्वेस्टमेंट हुन जो नालो हुयो सर्वे जो, जंहिंजो वर्कशॉप हुननि हांगकांग में रखियो। उन में हिसो वठण लाइ मूंखे ऐं ॿिए जॉइंट डायरेक्टर अकबर अहमद खे नामज़द कयो वियो। बैंक में अचण खां पोइ इहो पहिरियों भेरो हो जो मां कंहिं ॿाहिरिएं मुल्क वञी रहियो हुयुसि। उहा बि हक़ीक़त हुई त उन वक़्त ताईं मां यूरोप जा ॻपल मुल्क घुमियल हुयुसि, पर एशिया जो को बि मुल्क न घुमियो। मूंखे पहिरियां त हांगकांग ऐं पोइ वापसीअ में हफ़्तो खनि थाईलैंड रहणो हुयो। जीअं मां अॻु में ज़िक्र करे चुको आहियां त असल में IMF 2 सालनि खां हिकु नओं सर्वे शुरू कयो हो, जंहिंमें इहो ॼाणण जी कोशिश कई पई वञे त पाकिस्तान या कंहिं बि मुल्क जे माण्हुनि जी ॿाहिरियनि मुल्कनि जे स्टॉक एक्सचेंज में केतिरी सीड़प आहे, जंहिंखां पोइ सभई मुल्क हिक ॿिए सां भेटाए सघनि त हुननि वटि जेका रिपोर्टिंग थिए थी उहा साॻी रक़म आहे या फ़र्क़ु आहे। इन सर्वे जो मतिलबु इहो ई हुयो त यानी ग्लोबल तौर ते ख़बर पए त जेका रिपोर्टिंग थिए थी उहा सही बि आहे या न। छाकाणि जो मां जेकॾहिं चवां त मुंहिंजी श्रीलंका में इन्वेस्टमेंट ₹10 आहे ऐं हुते हू चवनि न असांखे त ₹8 मिलिया आहिनि, पोइ हू इहो ॼाणणु चाहिनि पिया, तंहिंजे करे इन जो नालो कंसॉलिडेटेड सर्वे रखियो। होटल रेनेसेंस हार्बर व्यू 4 स्टार हो। रिसेप्शन ते नालो ॿुधायुमि त हिननि मूंखे वर्कशॉप जो फाइल ऐं चाॿीअ जी जॻह ते हिकु चिप लॻल कार्ड ॾिनो। मां इहो एतिराफ़ करण में का बि घटिताई महसूसु नथो कयां त मूंखे उन वक़्त ताईं चाॿीअ जी जॻह ते अहिड़ो कार्ड इस्तेमालु करण जो मौक़ो न मिलियो। ख़ैर, उन खां पोइ त हर हंधि अहिड़ो कार्ड नज़र आयो। कार्ड दरवाज़े जी चीर यानी स्लॉट में विझण सां दरवाज़ो खुली पियो वियो। पोइ अंदरि वञी वरी उहो दरवाज़े भरिसां लॻल खाने में या हिकिड़े बटण में विझण सां कमरे जी बतियूं ऑन पए थी वियूं। होटल जी बिल्डिंग 42 माड़ हुई ऐं मूंखे कमरो 5वीं माड़ ते मिलियो हुयो। साम्हूं वारी भित तां परदनि हटाइण सां शीशे जी दीवार नज़र आई, जंहिं मां मुंहिंजे आॾो ख़ूबसूरत मंज़र अची वियो।
साम्हूं समुंड हो ऐं उन में बीठल जहाज़ ऐं परियां ॿिए छेड़े जी बिल्डिंग्स जा इमारतुनि जा पाणी में पवंदड़ पाछोला ॾिसी दिलि ख़ुशि थी वई। ॼण कंहिं क्लासिकल आर्टिस्ट जो ख़ूबसूरत लैंडस्केप ॾिसी रहियो हुयुसि। असांजी मीटिंग बि हुन होटल जे 3 फ्लोर ते हुई। 3 ॾींहंनि जे हिन वर्कशॉप में असांखे मुख़्तलिफ़ माण्हुनि लेक्चर ॾिना, जेकी सभु IMF जी हेड ऑफिस वाशिंगटन मां आया हुआ, जिन में बि भांत भांत जा लेक्चरर हुया, जंहिं करे हर हिक जो लहजो मुख़्तलिफ़ हो। तंहिं करे पहिरियां 15-20 मिंट त हुननि जे लहजनि खे सम्झण में पिए लॻी। अहिड़ी हालत हुननि सां बि थींदी हुई जो हिसो वठंदड़ बि ॾखण ऐं मशरिक़ी ॾखण जा हुया, जिन जा बि पंहिंजा पंहिंजा लहजा हुया। ख़ैर, मां त पूरी ज़िंदगी तालीम सां गॾु को एक्स्ट्रा करिकुलम सरगर्मियुनि ते वधीक ध्यानु ॾिनो आहे, त हिते बि ईअं ई करिणो हो। उन करे शाम जे 5 वॻे खां पोइ कमरे में कपिड़ा मटाए घुमण लाइ निकिरी पवंदो हुयुसि। हांगकांग जीअं त ॿेट आहे, उन करे उन वटि ज़मीन घटि आहे। ज़मीन जी घटिताई हुजण करे हिननि रहण ऑफिसनि लाइ डिघियूं डिघियूं इमारतूं ठाहियूं आहिनि। रोड ऐं घिटियूं बि घणियूं वेकिरियूं न आहिनि, पर उन्हनि में बसूं ऐं डबल डेकर बसूं हलनि थियूं। शाबस आहे उन जे ड्राइवरनि खे त इन्हनि सोढ़नि रोडनि ते बसूं हलाइनि था। असां वटि त पावर स्टीयरिंग वारनि बसुनि खे बि क्लीनर जी मदद खां सवाइ रिवर्स ऐं लाड़े बि नथा सघनि ड्राइवर। 5 वॻे ताईं वर्कशॉप हलियो। मां बि पार्टनर खां मोकिलायो त जोगी न कंहिंजा मिट। असल में मां हुन सां गॾु घुमणु न पियो चाहे, साणसि गॾु घुमंदे ॼण पाकिस्तान जे पाबंदियुनि में हुजा। सभ खां पहिरीं आयरिश पब वियुमि। उते हिकु ॾींहुं अॻु में मां अची चुको हुयुसि ऐं उते रिचर्ड ऐं संदसि घरवारीअ सां मुलाक़ात थी चुकी हुई। मूंखे रिचर्ड ऐं संदसि घरवारीअ खां सलाह पुछणी हुई त इन मुख़्तसिर वक़्त में हांगकांग में छा थो घुमी सघां। पब में मूंखे घिड़ंदो ॾिसी रिचर्ड हथु मथे कयो। अॼु हुननि मूं लाइ कारो बियर घुरायो ऐं उन सां गॾु सख़्तु टोस्ट ऐं थूम बि घुराई त जीअं इहे बियर सां गॾु खाई सघिजे। उन्हनि मूंखे कुझु मंदरनि, विक्टोरिया पीक, कोलोन, स्टैनले ऐं ॿियनि हंधनि जे बारे में ॿुधायो। ख़ासि करे हुननि हिंग शिंग मंदरु ॾिसण लाइ चयो ऐं इहो बि ॿुधायूं त एतिरो परे बि कोन्हे। टिकेट वरितमि। फेरी आहिस्ते आहिस्ते हलंदी रही। कोलोन वारे पासे जी बिल्डिंग्स जा पाछा आहिस्ते आहिस्ते वेझो ईंदा विया। कोलोन जी लफ़्ज़ी माना आहे नवज़दा। नेठि असांजी फेरी अची किनारे सां लॻी। हिन पासे वधीक ज़िंदगी नज़र आई। उन जो सबबु हिते मार्केटनि, रेस्टोरेंट, बार्स ऐं नाइट क्लब्स जी घणाई आहे। मां बि विंडो शॉपिंग कई। अंग्रेज़नि जॾहिं अफ़ीम वारपाई विड़ी, उन वक़्तु हिननि हांगकांग में पंहिंजा बेस ठाहिया हुया। जहिड़ो हिन ॻाल्हि ते हुयो त बर्तानिया खे चीन जा बंदरगाह अफ़ीम जे वापार लाइ खपंदा हुया। तंहिं करे हिननि में जंगियूं शुरू थियूं ऐं बर्तानिया चीन जा इलाइक़ा असर हेठि आंदा ऐं कोलोन बि उन्हनि जे असर हेठि रहियो। ऐं 1898 ईस्वीअ में हुननि 99 सालनि जी लीज़ ते हांगकांग खे हथु कयो ऐं उहा लीज़ 1997 ईस्वी में पूरी थी ऐं हांगकांग वरी चीन वटि हलियो वियो। हांगकांग जी पखेड़ 1098 चौरस किलोमीटर आहे ऐं आबादी 6 करोड़ 8 लख 90 हज़ार आहे। इहा तक़रीब 1997 में हांगकांग एग्ज़िबिशन ऐं कन्वेंशन सेंटर में थी हुई, जंहिंमें ब्रिटिश वारनि हांगकांग चाइना जे हवाले कयो हुयो ऐं उहा तक़रीब मां पाकिस्तान में टीवीअ ज़रिए ॾिठी हुई। हांगकांग एग्ज़िबिशन ऐं कन्वेंशन सेंटर जी इमारत ईअं आहे ॼण सीगल पखी आसमान ॾांहुं उॾाम कंदो हुजे।